रानीपुर के ॻोठ रहीम बख्श वसाण जो रहवासी रिटायर्ड फौजी हवलदार मोहम्मद अनीफ वसाण जी वासर बिल्डर कुर्बान अली उर्फ मोहम्मद बख्श डोमकी ते इल्ज़ाम लगाईंदे चयो त मूंखे रिटायरमेंट जा जेके पैसा मिलिया उन्हनि मां बचण लाइ प्लाट ख़रीद कयमि। मूंखे ख़बर न हुई त उहो प्लाट रोहिड़ी केनाल जी सरकारी ज़मीन आहे जंहिं मां लखे रुपया भरे रहियो आहियां। मूंसां फ्रॉड कयो वियो आहे। केतिरा ई भेरा SSP खैरपुर ॾाढो दाहियो आहे त मां ग़रीब आहियां। बिल्डर मूंसां फ्रॉड कयो आहे। पूरी ज़िंदगी जी कमाई में नंढनि बच्चनि खे छत ॾियण लाइ हिकु प्लाट ख़रीद कयमि जेको सरकारी एराज़ी मां ॾिनो वियो आहे। हाणे थिए थो वञा त मुंहिंजी SHO रहमतुल्लाह सोलंकी दहां बि नथो ॿुधे। वधीक हुन आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं कुर्बान अली उर्फ मोहम्मद बख्श डोमकी ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। कयल फ्रॉड जो केस दाख़िल करे कानूनी कार्रवाई करे मूंखे हक़ वठी ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।